अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में तरीका में तरीकार और यासिर अहमद हमको स्टूडियो में जॉइन करता सीनियर तजियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, ये जेको ईरान और अमरीका जी जेका स्वेट जिनीवा में रखियल हुई उहा थी वई मीटिंग मुलाक़ात, केरु मुलाक़ात न थी, आम्हूं साम्हूं त न वेठा, उहो हिकिड़ो नयो मंज़रनामो नज़र आयो, पोइ काफ़ी स्पेकुलेशन्स थियूं, काफ़ी माण्हुनि चयो त भई टॉक्स डीरेल। इसराइल जा एनालिस्ट त बाक़ाइदा चवणु शुरू थी विया त बसि ॾिसो टॉक्स डीरेल थी वियो, या डील थियणी न हुई, हीअं हुयो हीअं हुयो। पोइ उहो ॻाल्हि घुमाए घुराए जेको आहे वटि ताईं पहुती त भई को डिसाइड थी वियो आहे त को टेक्निकल टीम्स आहिनि, उहे टेक्निकल टीम्स वेहंदियूं, उहे टेक्निकल टीम्स चाहे उहो पाबंद ते डिस्कस कनि, चाहे उहे एसिड रिलीज़ ते डिस्कस कनि, चाहे उहो न्यूक्लियर कैपेसिटी ते ॻाल्हि थियनि, सभिनी ॻाल्हियुनि ते थींदी। उहे 60 ॾींहंनि जो हिकिड़ो रोड मैप ठाहियो वियो आहे जेको क़तर ऐं पाकिस्तान इलामे में जारी कयो। पर इंट्रस्टिंग आहे जो जेडी वेंस सां पाण पंहिंजे वाता बि चयो आहे त भई असां एसिड्स कुझु रिलीज़ कया आहिनि ऐं उमेद आहे त उहे एसिड्स ईरानी अवाम जे लाइ इस्तेमालु थींदा, न कि टेररिस्ट खे सपोर्ट करण लाइ। ईरान बि मञे थो त उहे एसिड्स असां को रिलीज़ थिए। जी, ईरान ऐं जेडी वेंस ॿिन्ही तस्दीक कई आहे त ईरान जा कुझु जेके मुंजमद असासा हुआ, पैसा हुआ, उहो रिलीज़ कया पिया वञनि, एसेट्स रिलीज़ पिया कया विया आहिनि। सो डील थी वई। हाणे टेक्निकल खेॾंदा पाण में त भई पोइ न्यूक्लियर एनरिचमेंट हिते थियणु खपे, एसेट्स रिलीज़ थींदा त हुनजी कीअं ट्रांसफ़र थींदी, ऐं टेक्निकल गुफ़्तगू आहे। सो सॼो जेको 6 महीननि खां दुनिया हिकिड़ी परेशान हुई, 5 महीननि खां, उहो पंहिंजे मंतकी अंजाम ते पहुची वई। मुंहिंजे हिसाब सां मंतक इहो चई पे 2-2.5 महीना पहिरीं इहो किसो ख़तमु थी वञणु खपे हा, पर हू हिकिड़ो पर्सनल ट्रंप जो हिकिड़ो जेको ज़बान हुनजी कंट्रोल में नथी अचे, ऐं जेको बहरहाल पोइ ईरान जो रिएक्शन बि हो, लेकिन एंड ऑफ द डे लॉजिकल कंक्लूजन हिन सॼे झेड़े जो इहो ई थियणो हो जेको थियो। मंतक इहो ई चए पई, ऐं उहो अॼु ख़ैर सां थी वियो। हुनमें ठीकु आहे, पाकिस्तान खे बि अहमियत मिली, क़तर खे बि थोरी घणी अहमियत मिली, पर बेसिकली पाकिस्तान सालसी कराइण में कामयाबु थी वियो। वेरी गुड। ऐं असांजी लीडरशिप खे बि, सिविलियन ऐं मिलिट्री लीडरशिप खे उते हिकिड़ो एक्सपोजर बि मिलियो। ऐं जेडी वेंस तेसि ताईं चयो त आउं पंहिंजी ज़ाल सां अॼुकल्ह घटि ॻाल्हायां थो ऐं फील्ड मार्शल सां वधीक ॻाल्हायां थो। सो हिन हिसाब सां बि ठीकु थी वियो, ऐं मंतकी अंजाम बि इहो हिन ॻाल्हि जो। लेकिन इन खां पोइ वरी इहा ॻाल्हि डिस्कशन जी घुरिजाऊ आहे यासिर, त प्लान छा हो अमेरिका ऐं इज़राइल जो जॾहिं फेबरवरी में हमिलो कयो, एंड ऑफ द फेबरवरी। हा, फेबरवरी में जॾहिं हमिलो कयूं त आख़िर रिथाबंदी छा हुई? रिथाबंदी हुन महिल इहा हुई, चाहे हुननि खे CIA जी रिपोर्ट मिली, मुसाद जी मिली, या हुननि जी कंहिंजी असेसमेंट हुई त असीं हमिलो कंदासीं, हुन जी लीडरशिप खे मारे छॾींदासीं ईरानी खे, ऐं अवाम रोडनि ते निकिरी ईंदी ऐं टेक ओवर थी वेंदो। हिकिड़ी अनारकी पखड़बी सॼे ईरान में, ऐं पोइ टेक ओवर थी वेंदो, रिजीम चेंज माण्हू करे छॾींदा। जंहिंखां पोइ हुन तव्हांखे शुरू वारा बयान बि यादि हूंदा, ट्रंप त एतिरो बि एतिराफ़ कयो त असां जेके हथियार मोकिलिया हुआ ईरान में एहतजाज कंदड़नि जी मदद, हथियार ॾिनासीं पे, उहे विच में कुर्त खाई विया। सॼी जेका यानी हिकिड़ी छा चइजे बोगस क़िस्म जी प्लानिंग हुई, ऐं सॼी स्ट्रैटेजी जेका बेस थी रही, छाकाणि त एटमी हथियार वग़ैरह ई सभु बकवास हुई। हुनखे ख़बर हुई त ईरान एटम बम नाहे ईरान वटि, ऐं हुननि पोएं भेरे जॾहिं हमिलो ईरान कयो त हुननि हुनजा लैब्स बि ख़तमु, न्यूक्लियर जेके इंस्टॉलेशन्स हुयूं उहो बि तबाह करे छॾियूं हुयूं। उहो सॼी बकवास हुई। एक्चुअली मामिलो इहो ई हो त दे वर काउंटिंग ऑन इट, जेको सॼी कैलकुलेशन हुई त असीं हमिलो कंदासीं, माण्हू रोडनि ते निकिरी ईंदा, पोइ रिजीम चेंज थी वेंदी, ऐं असीं हिते पपेट हुकूमत हिकिड़ी, तव्हांखे यादि, शाह ऑफ ईरान जो बि पुटु बि ॾाढो एक्साइटेड थी वियो त बसि ॼाण आऊं अची वरी बादशाह थींदसि ईरान जो, ऐं इज़राइल ऐं हिननि जो हिकिड़ो पपेट अची हिते वेही रहंदी ईरान में, ईरान जो तेल ऐं गैस बि वठंदासीं, ऐं चाइना खे बि सोड़ो कंदासीं हितां वेही, ऐं इज़राइल जी नज़र में हूंदो त पाकिस्तान खे बि सोड़ो कंदासीं, वरी पोइ ग्रेटर इज़राइल बि जेको टर्की जो हिसो पोइ सॼो वरी असीं टर्की ॾे वेंदासीं, पोइ हीउ थींदो, पोइ हू थींदो। यानी असां टर्की खे ईरान वारे बॉर्डर खां बि सोड़ो कंदासीं, पाकिस्तान खे थ्रू हितां हिन बॉर्डर तां बलूचिस्तान वारे खां सोड़ो कंदासीं। पर ॾिसो ख़्वाहिशूं छा बि हुयूं, पर हेॾा सारा मुल्क, हेॾी सारी हिननि जी इंटेलिजेंस एजेंसीज़ जेके मशहूरु आहिनि दुनिया में, हिननि वटि छा रिपोर्ट्स छा ते ॿधल हुयूं? पोइ अची यानी ॿी हैरत जी ॻाल्हि तव्हांखे यादि हूंदो, वरी चयूं
त अच्छा ट्रूप्स ऑन ग्राउंड मोकिलियूं था, हा गर्क आइलैंड खे असीं कब्ज़ो करे वठंदासीं, पोइ ट्रूप्स सम्झ न अचे, पोइ चयो अच्छा ट्रूप्स नथा मोकिलियूं, असीं ही कुर्द गोरीलनि खे असीं मोकिलियूं था, उहो बि न थी सघियो। त वॉट वॉज द प्लान बी? अमेरिका ऐं इज़राइल वटि छा सॼी हुननि हेॾे सारे अरबे डॉलर जी जंग छेड़ी, हिननि वटि छा को प्लान बी न हो? बसि इन ते आसरो त ईरानी अवाम निकिरी ईंदो। ऐं हैरत जी ॻाल्हि आहे त प्लान बी बि न हो ऐं ग़लति असेसमेंट हुई सॼी शइ जी। कुर्द अची वेंदा फलां, यानी हिकिड़ी विफलन पिया। एंड एंड ऑफ द डे यानी कमाल असेसमेंट हुई त हिननि छा इहो अंदाज़ो ई न कयो त ईरान जेको आहे उहो स्टेट ऑफ हॉर्मोज़ बंदि करे छॾींदो। मतिलबु हीअ त बिल्कुलु ईअं आहे त जीअं असां वटि बराड़ी में चवंदा आहिनि आउं फलाणी ज़ात जो आहियां, फ़िलहालु त हमिलो कर, फ़िलहालु त माण्हू मारे छॾ, हू बि रिथाबंदी कंदा आहिनि त मारींदासीं त हू केतिरो मारींदा, छा थींदो। हीअ हिकिड़ी पछाई क़िस्म जी हिननि सॼी दुनिया खे मतिलबु हिकिड़ी तबाही अची विया। वॉट वॉज ट्रम्प थिंकिंग? वॉज ही थिंकिंग कि ही वेनेज़ुएला आहे? सो हाणे त ख़ैर ख़तमु थी वई ऐं जो तंहिंजे करे मंतकी अंजाम इहो ई निकिरणो हो त अमेरिका जेको आहे हू हर शइ विञाए वेठो। छा हासिल कई? चई मां स्टेट ऑफ हॉर्मोज़ खोलाए छॾियो, उहो त पहिरीं बि खुलियल हो, त हासिल छा कई? उन ते न्यूयॉर्क टाइम्स सॼी हेॾो वॾी रिपोर्ट ॾिनी आहे न त ट्रम्प कुझु बि हासिल न करे सघियो आहे। त पोइ उन ते ट्रम्प चेतो बि थियो आहे, न्यूयॉर्क टाइम्स खे गारी मारी विझे थो पियो। उहो त भले ॾे, उहो त भले ॾे गारियूं, लेकिन हासिल छा कई? चलो पाण ट्रम्प जे पासे थी बि सोचे वठो, मूं एयरफोर्स तबाह करी, उन वटि 80 जे ॾहाके जा जहाज़ हुआ ईरान वटि, कहिड़ी एयरफोर्स हुई हुन वटि जेका तूं तबाह करे छॾी भैया। नेवी ते करे छॾी, स्टेट खुलियो बंदि लॻो पियो, नेवी तबाह करे छॾी। स्टेट ऑफ हॉर्मोज़ आहे पाणी लाइ नेवी, अगरि तो हुननि जी नेवी तबाह करे छॾी त स्टेट ऑफ हॉर्मोज़ कीअं बंदो? ऐं हुननि वटि कहिड़ी जेका आहिनि न्यूक्लियर सबमरीन्स हुयूं नेवी में, नंढी नंढी बोट्स हुयूं। सो वॉट, अच्छा ऐं वेतर अमेरिका तस्लीम कयो ऑफिशियली त हिज़बुल्ला हिकिड़ी हक़ीक़त आहे ऐं ईरान जे इन्फ्लुएंस में, ऐं हू ईरान जे चए में आहे। बसि ॻाल्हि ख़तमु। यानी तव्हां इज़राइल जे पाड़े में ईरान जी ताक़त खे तस्लीम करे वरितो, ईरान जी स्टेट ऑफ हॉर्मोज़ जी ताक़त खे तव्हां एक्सेप्ट करे वरितो। ईरान हिन मां जेको उभरंदो, जेका तव्हां पाबंदी 39 ईयर्स तक़रीबन 40 सालनि खां पाबंदी लॻाए वेठा आहियो, हाणे तव्हांखे हटाइणी पवंदी पाबंदी। जेके हुनजा तव्हां बिलियंस ऑफ डॉलर्स हज़म कयो वेठा, उहो तव्हांखे ॾियणा पवंदा। पंहिंजी गल्फ स्टेट्स में तव्हां दुबई खे तबाह कराए छॾियो, तव्हां जेको आहे उहो हिननि अरबनि खे, हिननि पर्शियन्स जे साम्हूं, मतिलबु ईरानियुनि जे साम्हूं सफ़ा हो करे छॾियो, गोॾनि ते विहारे छॾियो। त तव्हां हासिल छा कयो? तव्हां सभु कुझु विञायो। इहे ई मतिलबु पाण हिकिड़ी जॾहिं हाणे ॻाल्हि ख़तमु थी आहे त हिकिड़ो मुख़्तसर जाइज़ो वठूं पिया त बेसिकली यानी को प्लानिंग सम्झ में न आई ऐं को बैकअप प्लान बि न हो। अमूमन थींदो आहे यार, माण्हू हेॾी वॾी ऑपरेशन थी, ईरान ऑपरेशन हो न हिकिड़ो, त तव्हां वटि प्लान ए हूंदो आहे, अच्छा बाबा हीअ न थींदो, पोइ प्लान बी हूंदो आहे, न हीअ करे वठंदा, अच्छा इहो बि न थियो त प्लान सी हूंदो आहे। हिते प्लान ए छा हो त माण्हू निकिरी ईंदा, न निकिता। पोइ चई ट्रूप्स ऑन ग्राउंड, पोइ चई न ट्रूप्स ऑन ग्राउंड बि नथा थी सघनि, फौजी बि नथा मोकिलियूं। पोइ चए कुर्द्स खे मोकिलींदासीं, उहो बि न विया। हाणे इहो को प्लानिंग हुई? हिकिड़े हेॾो वॾो सुपर पावर आहे, पोइ ज़ाहिर पोइ इवेंचुअली हासिल बि त पोइ अहिड़ियूं शयूं थिए अख़ि में अची। पर सभु हिकिड़ो त हाणे ज़ाहिर हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे, हाणे काफ़ी माण्हू जेके इवन अमेरिकन एनालिस्ट उहे इहे ॻाल्हियूं करणु लॻा आहिनि त भई हाणे अमेरिका वटि सोल्यूशन बि इहो ई आहे त हाणे उहो ईरान खे जेतिरो ज़्यादा फेवरेबल सिचुएशन क्रिएट करे सघे करे ताकी हिकिड़ी हिन खिते में अमेरिका जी का प्रेजेंस बचाव करे वञे। ॾिसो ईरानियुनि जो मौक़ुफ़ ही जेको हिननि सां गॾु न वेठा, न तस्वीरूं कढायूं, ईरान हिननि खे पंहिंजी जेका हिकिड़ी पंहिंजी एरोगेंस बि ॾेखारे पियो ऐं चए पियो जेको असांजी 168 ॿारड़ियूं मारे छॾियूं अथनि कातलनि सां, इहे असां मां उमेदु न कनि त असां हिननि खे माफ़ु करे छॾींदासीं, असीं को ठाह पिया कयूं। सो एतिरो सवलो न हूंदो ईरान खे रिझाइणु, ईरान खे हा रिजीम चेंज थी वई हुजे या कुझु हुजे त ॿी ॻाल्हि, हिन वक़्तु लेकिन जेको ईरान लाइ हाणे चैलेंज पैदा थींदो, हीअ त सभु ॻाल्हियूं हींअर ताईं त सभु कुझु ईरान जे फेवर में आहे। ईरान में जीअं पैसो ईंदो,
ऐं हींअर हुननि जे पासदारान जेके हुननि जी मिलिट्री आहे बेसिकली हिन वटि हुनजी बि जेका एरोगेंस ऐं हिकिड़ी जेका छा चइजे उहो वधंदो असां हीरोज़ आहियूं। पर हिकिड़ो वॾो हिन में मसइलो हिकु सवाल जो वॾो मसइलो हिकिड़ो ॾिसी सघिजे थो हिनखे असांजे पंहिंजे खिते में। अगरि अहिड़ो मुल्क जीअं ईरानी रिजीम आहे, ईरानी रिजीम इज़ कनेक्टेड टू द प्रोक्सीज़ ऑफ दी हिज़्बुल्लाहज़ एंड दी हूतीज़। अगरि मञी वञे थो पियो, अमरीका हुनखे अञा रंधु हथी बि ॾिए थो पियो, अगरि वीचारा अमेरिका अगरि हुनखे रिजाइण लाइ करण लाइ हथी बि ॾिए थो, त भई हीउ जेको रिजीम आहे, इहो रिजीम थोरो हेॾे होॾे खशट न करणु शुरू करे छॾींदो। घणा माण्हू इहो बि अज़्यूम कनि था पिया। ऐं नथो सम्झां, छाकाणि त ही को ठीकु आहे हिकिड़ा रिलीजियस आइडियोलॉजी सां ॿधल आहिनि, पर ही को मुला उमर या तालिबान न आहे, वॾा एक्सपीरियंस्ड रिजीम आई आहे। पर सऊदी कयो आहे माज़ी में पंहिंजी हिकिड़ी सोच ऐं इहो सभु कुझु। न उहो हिकिड़ी ॿी सिचुएशन हुई, उहो बि ईरान खे काउंटर करण लाइ हुई, उहो हिकिड़ी अलॻि बहस, पाण मज़हब खे विच में नथा आणियूं मसलकनि खे हिन खे। लेकिन हिते जेका ॻाल्हि आहे त हू पंहिंजे माण्हुनि लाइ वधीक हिकिड़े जॾहिं माण्हू वधीक ताक़तवर बि थींदो आहे ऐं वधीक हुनखे हिकिड़ी, त पोइ हू ऐं थोरी सवाई सख़्ती न करे विझनि ईरान में पंहिंजे माण्हुनि सां। छाकाणि त हीअं त ईरानी माण्हू इज़राइल ऐं अमरीकी दुश्मनी में जेके हिन रिजीम सां इतफ़ाक़ नथा कनि, उहे बि फ़िलहालु त चुप करे वेठा आहिनि, गॾु बीठा। लेकिन हाणे जॾहिं दुश्मन ख़तमु थींदो त पोइ अगरि हिननि वरी सख़्तियूं कयूं ऐं माण्हुनि खे थोरी लिबर्टी न ॾिनी ऐं इंसानी हक़नि जी भंजड़ियूं ख़तमु न थियूं ऐं पैसो बि आयो ईरान में, माण्हू अमूमन जॾहिं पेट थोरो भरियल हूंदो आहे त ऐं पोइ हिन में CIA मुसाद स्पेशली मुसाद कमु कंदी त 6 महीना साल 2 सालनि खां पोइ न कुझु अंदरां वरी शोरश पैदा थिए, जेको कमु हिननि जा जहाज़ न करे सघिया। सो इहो ईरान लाइ बि चैलेंज हूंदो। ईरान रिजीम हूअं ज़ाहिर आहे इहो त चयो वञे थो पियो त मसइले में आहे, पर इंट्रस्टिंग इहे हिन वक़्तु असां इहो ॿुधूं पिया त ज़ाहिर आहे अमरीका जी हिन वॉर खां पोइ हिन खिते में पावर स्ट्रक्चर्स में मसइला ईंदा, जेके लॉन्ग टर्म बि थी सघनि था, शॉर्ट टर्म बि थी सघनि था। UK जो पावर स्ट्रक्चर ठही नथो बीहे, वरी वीचारो केयर स्टामर जेको आहे उहो रिज़ाइन करे हू जेको कंहिंजो ॻाल्हि हो सिंधी गानो न, जॾहिं खां अखि लॻी तोसां तॾहिं खां अखि लॻी न आहे, त जॾहिं खां ही उन मां ब्रेक्सिट मां यूरोपियन यूनियन वारे हुन मां ॿाहिरि निकिता बर्तानिया UK, त ही 6 वज़ीर आज़म आहे 10 सालनि में, जेको मुदो ई नथो पूरो करे हलियो वञे थो। पॉलिटिकल स्टेबिलिटी न अची सघी। हाणे डायरेक्टली हुनजो ब्रेक्सिट सां तालुक़ु न आहे, पर इतफ़ाक़ आहे त हुन खां पोइ को वज़ीर आज़म बि जटा न करे सघियो। त पाण छा अगरि पाकिस्तान में इहो थींदो हुजे हा त पाण चऊं हा त साईं जमहूरी इदारा मज़बूत न आहिनि, साईं पोइ सियासतदान मेच्योर न आहिनि, सियासतदान जेके मुल्क के इस्तेकाम बदिरां पंहिंजा ज़ाती मुफ़ाद ॾिसनि पिया, लॉन्ग टर्म प्लानिंग न आहे, को कंसिस्टेंसी न आहे, साईं पोइ हीअं न आहे, पोइ तंहिंजे करे छॾियो आहिनि सिविलियंस खे, पॉलिटिशियंस खे, ऐं असां ॿियो सिस्टम खणी अचो, नओं सिस्टम आणियो, हीअं कयो हूं कयो, छाकाणि त जमहूरियत पाकिस्तान खे या सिविल दौर रास न पिया ॾियनि। इहो असां वटि जवाज़ ठाहे ऐं फारिग थिया आहिनि न मुख़्तलिफ़ जमहूरी सिस्टम, ऐं ताना बि मिलंदा रहिया आहिनि। मिसाल 88 खां 97 ताईं नवाज़ शरीफ़ ऐं बेनज़ीर जे विच में इहो हुकूमतनि जा जेका थींदा त चओ स्टेबल न आहिनि, सियासतदान जेके आहिनि मेच्योर न आहिनि। बर्तानिया जेको मदर ऑफ डेमोक्रेसी आहिनि, मदर ऑफ डेमोक्रेसी त नथा चई सघूं, मदर पार्लियामेंट त सॾिबी आहे न असां जहिड़े मुल्क लाइ, कॉमनवेल्थ लाइ। हा, कॉमनवेल्थ लाइ। त पोइ हाणे हुते बि भले पोइ सिविलियन उनखे फारिग करे छॾीनि, पूरो सिस्टम ई ॿियो रपेड़े अचनि। हा, कोई नओं सिस्टम आणीनि बर्तानिया में बि, सदारती निज़ाम। इन में हिकिड़ो सवाल अचे, पाण वटि जॾहिं ॻाल्हि कंदा आहिनि त पॉलिटिकल स्टेबिलिटी न आहे, त उन में असां वटि वॾो असरु इकोनॉमी ऐं उन्हनि सभिनि ते पवंदो आहे। UK में कंज़ेक्यूटिव 10 years में एॾी पॉलिटिकल इंस्टेबिलिटी आहे, पर उनजी इकोनॉमी, उनजी घणी ॻाल्हियुनि ते को फ़र्क़ु न पियो आहे। पाकिस्तान में त हर शइ हली वेंदी आहे। ॾिसो, बर्तानिया जहिड़े मुल्कनि में, जेके जिन्हनि मुल्कनि में कानून आहे, रूल ऑफ लॉ आहे, तंहिंजे करे कुझु पॉलिसीज़ मिसाल इमिग्रेशन आहे, हिन में फ़र्क़ु ईंदो आहे।
बाक़ी उनजे कारोबारी हिकिड़ो बिज़नेसमैन जेको लंडन में वेठो आहे या स्कॉटलैंड में वेठो आहे, जेको UK में वेठो आहे, हुनजी सिहत ते कहिड़ो असरु पए थो? जी हा टैक्स थोरो मथे थिए थो, थोरो हेठि थिए थो, उहो बि ज़रूरी न आहे त हीउ ॿियो वज़ीर आज़म ईंदो त टैक्स वधाए छॾींदो या घटाए छॾींदो। सो हिकिड़ी कंसिस्टेंसी ऑफ पॉलिसी आहे। चाहे PM चेंज थियनि या चाहे प्राइम मिनिस्टर, हुकूमतूं मटिजनि न मटिजनि, छा थिए उन सां कारोबारी हल्कनि खे को फ़र्क़ु ई नथो पए। असां वटि वॾो मसइलो आहे, छाकाणि त असां वटि फ़र्द अचनि था टोटल 100% ऐं उहे चवनि था बसि मां सॼी हिकिड़ी राति में जेको आहे 100% सोच मटाई। बसि ऐं सभु कुझु ग़लति आहे ऐं सभु कुझु ठीकु करे छॾींदसि, पोइ उन चक्कर में वरी सभु मिटाओ, ज़ीरो से शुरू करो। जी हा जी हा पोइ वरी ज़ीरो अची 5 ते बीहे थो त वरी टियों अचे थो, चए थो न हीउ 5 बि मिटायो, वरी ज़ीरो खां शुरू कयो त असीं ज़ीरो मां ई नथा निकिरूं। ईरान जे ठा खां पोइ ज़रा 60 रोज़ा जेको बि रोड मैप आहे लंबो मैप आहे, इहो थिए न थिए, असासा बि रिलीज़ थियनि था, दैट मीन्स अ गुड मूव टुवर्ड्स मे बी वी विल, कुझु ॾींहंनि में शायदि इहो बि साम्हूं अची वञे त पाबंदी बि हटिजण जूं शुरू थी वयूं आहिनि या हटिजी वयूं आहिनि। ईरान त चवे थो हटिजी वयूं आहिनि। पाकिस्तान ज़ाहिर पोइ असांखे जेके पंहिंजूं इकोनॉमिक ऑप्शन्स आहिनि उहे पोइ एक्सप्लोर करणु खपनि। बिल्कुलु करणु खपनि। ऐं ईरान असांजो डिप्लोमेटिकली ज़ाहिरी तरह थोराइतो बि आहे। ईरानी प्रेसिडेंट पज़ेश्कियान जेको आहे सुभाणे अचे बि पियो पाकिस्तान में, शायदि थैंक यू करणु ईंदो हूंदो। ऐं अगरि असांजी गैस पाइपलाइन जो अधूरो मनसूबो पियो आहे, अगरि ही बकौल ईरान जे ते अगरि पाबंदियूं हींअर खां ई हटिजी वियूं आहिनि, हीअं न बि हटियूं आहिनि त 2 महीननि में हटिजी वेंदियूं, त असांखे जेको गैस जो क्राइसिस आहे सस्ती, छो असीं कतर मां LNG ऐं ही घुरायूं था, पर असांजा अलाए कहिड़ा एग्रीमेंट उते बि थियल आहिनि, इहा ख़बर न आहे। हाणे खोलनि त पोइ ख़बर पए। हा, एग्रीमेंट बि नथा ॿुधाइनि दुनिया खे त आख़िर थियल छा आहिनि। जीअं IPPs वारी ॻाल्हि बि इलाही अरसे खां पोइ खुली त असीं एग्रीमेंट छा करे वेठा आहियूं। जीअं रेकोडेक्स सां असांजो अलाए छा तमाशो आहे। जी हा त ही बिल्कुलु गैस पाइपलाइन थियणु खपे। ईरान खां पेट्रोल छो नथो वठी सघिजे, ट्रांसपोर्टेशन त घटि लॻंदी न, घटि में घटि। यस एग्जैक्टली ऐं ट्रांसपोर्टेशन ऐं गैस पाइपलाइन अची वई त पोइ त माना घणो ई फ़र्क़ु अची वेंदो न, अगरि गैस जी सिधी कनेक्शन अगरि कॉलर वठंदो। अब्दुल सबूर सुमरो कराची मां। जी सुमरो साहब, छा चवणु चाहींदा? शिकारपुर में हादसो थियो आहे जंहिंमें 11 शहीद थी विया आहिनि। सेको जी कारकर्दगी अॻे बि पूरी हुई, साथ मिले थियो त 11,000 तार कीअं लंघिजे थी, या ड्रोन जे ज़रिए हुनजो सर्वे कजे। पुलिस जी या जेको आहे DC कामोर आहिनि, हिनजी कैपेसिटी केतिरो बिल्ड करणु घुरिजे। ख़ासि तौर ते सेको जी कारकर्दगी तमामु पूरी आहे। अलिकाई साहब खे रिक्वेस्ट थी त कुझु कम थी थियनि। ठीकु आहे। ॿियो ॻाल्हि सजावल डोंकी जैकवाबाद मां। जी डोंकी साहब, छा चवणु चाहींदा? साईं, मुंहिंजो अलीकारी साहब सां सुवालु आहे त जैकवाबाद जेको सिविल अस्पताल आहे, जंहिंखे करोड़े रुपयनि जो बजट हूंदे बि जेको आहे त उहो गैर फ़ाइल बणियल आहे। ऐं हितां जा जेके जैकवाबाद जा जेके साहसी बिरादरी आहिनि, उन्हनि पारां जेको आहे त रड़ियूं करे जेको आहे त कोई नोटिस न पियो थिए। ऐं साईं, मुंहिंजो हिकिड़ो अलीकाजी साहब सां ॿियो बि जेको आहे त हिकिड़ो शिकायत आहे त तव्हांजो। हेलो जी साईं, ॻाल्हायो। जी साईं, ॿियो साईं, तव्हांजो हिकिड़ो टाइम रिपोर्टर आहे, टाइम न्यूज़ जो रिपोर्टर आहे, सम्झो साईं? हेलो जी साईं, ॻाल्हि करे वठो साईं। कटिजी असांखे टाइम रिपोर्ट जी शिकायत ॿुधण में हा। मुंझ न पई थिए, साईं खे करण में मुंझ थिए। अच्छा साईं, ॿिए भेरे करे वठियो शिकायत साईं। हा। सो साईं चयो पहिरीं सुमरो साहब चयो, सबूर सुमरो साहब थो चयो सबको। साईं सबको जी कारकर्दगी छा हाणे जेको शायदि हवालो ॾियनि पिया, हीउ जेको ढकण शिकारपुर में थियो आहे, हादसो सानियो थियो आहे, सो इहो ई हाल आहे। पर असां वटि छाकाणि त हेस्को हुजे, सेप्को हुजे, के इलेक्ट्रिक हुजे, हिननि जी जेका नाहिली ऐं नाक़िस कारकर्दगी आहे, हिन जो को केस बि त हिननि ते दाख़िल नथो थिए। अगरि ॾिसो न, हिकिड़ी हूंदी आहे ग़लती, मतिलबु ईअं हिकिड़ी मतिलबु माण्हुनि जी ग़लती। अगरि हिननि इदारनि जी क्रिमिनल नेग्लिजेंस आहे नी त मुजरमानी ग़फ़लत आहे, त मुजरमानी ग़फ़लत ते दुनिया में केस दाख़िल थींदा आहिनि, हुन ते सज़ाऊं ईंदियूं आहिनि। सो हिन जी जांच थियणु खपे सही। ऐं सेप्को जो ही न अलाए केतिरा किसा थियनि था, पर ही हिकिड़ी धक में अज़ादारनि सां थियो आहे। बिल्कुलु हिन जी जांच थियणु खपे ऐं केस दाख़िल थियणु खपे। कॉलर वठी ॾियूं, साईं जी ॻाल्हि महफ़ूज़ रहमान भुट्टो घोटकी मां। जी भुट्टो साहब, छा चवणु चाहींदा?
वालेकुम सलाम यासिर भाई काजी साहब अस्सलाम वालेकुम सर मां इहो चवणु चाहींदुसि त स्विट्ज़रलैंड में हाणे जेडी वेनस आयो पहिरियां त मुबारकबाद चवंदुसि त पाकिस्तान जी माशाअल्लाह उन्हनि वॾी तारीफ़ कई ख़ासि करे चीफ मार्शल आसिम मुनीर साहब ऐं पंहिंजो वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज शरीफ़ मतिलबु असांजे मुल्क जी इज़त माना ईअं सम्झो त सभिनी मुल्कनि में असांजी इज़त थी आहे ऐं सॼी दुनिया ॾिसे पई मोदी जो छा मूड हूंदो हिंदुस्तान जो मां त सम्झां थो उन जा दॿाका निकिरी विया हूंदा। ऐं ॿी मां ॻाल्हि इहा कंदुसि अमुन जी ॻाल्हि आहे मोहबत जी ॻाल्हि आहे ईरान तां ठाह वारी ॻाल्हि ऐं ॾाढी बहितरीनु लॻी। ॿियो हिकिड़ी ॻाल्हि ट्रंप जी मूंखे न वणी जॾहिं त होॾे मुज़ाकरात टीमूं गॾु थियूं आहिनि पाण में ॻाल्हाइनि था पोयों वरी बयानु ॾिए थो अगरि इहे मुज़ाकरात कामयाबु न थिया त मां हिननि ते वरी हमलो कंदुसि। अड़े बाबा जॾहिं हिकिड़ो गॾु थिया आहिनि पाण में ॻाल्हाइनि था मीटिंग हले थी त पोयों बयानु वरी वाट इज़ योर प्रॉब्लम। मां ट्रंप खे इहो चवंदुसि वाट इज़ योर प्रॉब्लम। हा तूं चए थो त स्टैंड बाय माना उथी बि सिट डाउन माना वेही रहो हर ॻाल्हि तुंहिंजे चवण सां त न हलंदी न। अड़े बाबा ख़ुदा जी ज़ात वॾी अथई ट्रंप ठीकु आहे। पहिरीं जेको बाद में असांजी फ़ोन कयो चयूं त हॉस्पिटल में करोड़े रुपयनि अचनि था बजट सही बिल्कुलु सही आहे। हॉस्पिटल्स जी असांजी हालति ॾाढी ख़राबु आहे ॾाढी ख़राबु आहे ऐं ही हॉस्पिटल्स हाणे जेतिरी आबादी वधी आहे ही हॉस्पिटल्स हुनखे मरीज़नि खे मुंहुं ॾियण लाइ नाकाफ़ी आहिनि लेकिन सो हिननि जी परफॉर्मेंस त अगरि मैक्सिमम ते बि हुजे जेको हींअर ही 20-25% जी परफॉर्मेंस ॾियनि था पर अगरि ही 80-90% जी परफॉर्मेंस ऐं कारकर्दगी बि ॾेखारणु शुरू कनि तॾहिं बि आबादी ऐं मरीज़नि जो अंग तमामु वॾो आहे। तंहिंजे करे हू पहिरीं बेसिक हेल्थ यूनिट्स ठाहियूं पोइ PPHI लाइ छा शइ आहे उहो शाम जो 5 बजे ताईं खुले थी जीअं सरकारी दफ़्तरु हुजे पोइ अगरि मरीज़ जेको आहे पहिरीं टाइम ॾिसी पोइ बीमार थिए। हिननि सभिनी फंड्स खे कठो करे कंसॉलिडेट करे ऐं हिकिड़ा प्रॉपर हेल्थ स्ट्रक्चर ठहणु खपे। ई कामोरनि जी पोस्टिंगनि लाइ त न हेल्थ ऐं एजुकेशन डिपार्टमेंट ते मक़सद लाइ न ठहियल आहे। सो बिल्कुलु सही जेकोबाद जी बि हालति आहे जेको पीअण जे पाणी जी पर हॉस्पिटल हुजे पीअण जा पाणी हुजनि सिंध में अक्सर जाइनि ते इहा साॻी सूरत हाल आहे शायदि अक्सर न पर घणे भाङे इहा ई सूरत हाल आहे। भुट्टो साहब पाकिस्तान भुट्टो साहब ट्रंप न वणियो साईं खे तव्हां कॉलर अच्छा वठो मेहराब जुड़े जो खरड़ो मां जी जुड़े साहब छा चवणु चाहींदा सलाम जी वाह सलाम साईं। ईरान अधु त मसलो हल थी वियो अथव न भाई पाण वटि अञा महांगाई वञे ई कोन थी साईं पेट्रोल बचियो अञा किराया विराया घटिया ई कोन्हनि के ॿिए सामान अञा इहो त हिसाब सां रोकेट कयोसि जी साईं महिरबानी साईं ठीकु साईं। जी भुट्टो साहब ट्रंप लाइ उहो जेको पाण चवंदा आहियूं न कंहिंजे कुझु माण्हुनि वात खे बस ई कोन्हे चुप करे विया चुप करे के को खसे वठे मोबाइल जंहिंजे जेॾी महिल मूड थींदो अथसि हिकिड़े अजाए क़िस्म जा ट्वीट कंदो आहे या सोशल ट्रुथ ते कॉलर अच्छा त मूंखे सम्झ नथो अचे त हिन मौक़े ते पाकिस्तान या कतर बेसिकली पाकिस्तान टैकड़ जे तौर ते छा कंदो हूंदो। मिसाल सही ॻाल्हि हुई न त हू हुते वेठा आहिनि जेनेवा में हू टॉक्स लाइ ईरान बि पहुतल आहे तव्हां वरी चओ था तबाह करे छॾींदसि ईरान खे हीअं करे छॾींदसि बिहेव करे भई कहिड़ी मंतक आहे त हिकिड़े सालिस लाइ जेको टैकड़ी करे रहियो हुजे। अॼु मूंखे दोस्त खे चयो पियो मुंहिंजो त जे आऊं ईअं तसवर कयां हाणे न पाकिस्तान ईअं कयो हूंदो पर मिसाल अगरि कोई अहिड़ा माण्हू हुजनि ट्रंप ऐं ईरान खे छॾियूं था त पोइ छा कंदो माण्हू पोइ विच वारो वीचारो फासंदो त ट्रंप जहिड़ो सघारो जहिड़ो अहिड़ो अजाई ॻाल्हि कंदो त हुननि खे चई छॾियो कुराड़ो मुड़ुसु आहे इहे थोरो सही छॾियो हिन जी ॻाल्हियुनि खे दिलि में न कंदा कयो ईअं ई आहे। हू वरी ईरान जवाबु ॾिए त पोइ ट्रंप खे चवंदा साईं हाणे तूं बुज़ुर्ग माण्हू आहीं छॾ न हाणे हू थोरा ॿार आहिनि न पिया सम्झनि पर हिन टाइप जी गुफ़्तगू खां सवाइ तव्हां मूंखे ॿुधायो त जॾहिं समूरा टेंजिबल जेके ठोस नुक़्ता हुआ उहे हल थी विया आहिनि त इहा अजाई मतिलबु यकी हणण जी कहिड़ी ज़रूरत आहे के ट्रंप खे अच्छा इहो थींदो हुजे पब्लिक में वञी वाह वाह थींदी हुजे भई सुल्तान राई तूं छो पियो थी हरूभरू जेडी वेंस जी बेइज़ती कराए छॾी न जेडी वेंस जी बेइज़ती कराई सभिनी
पूरे अमेरिका जी बेइज्जती थो कराए। हा भाई अगरि तोमें एतिरो तूं मुड़ुसु माण्हू हुए सुल्तान रही हुए त उहो तबाह करे वठी आहे न। 38 ॾींहंनि में त तबाह कोन करे सघे। हाणे रुगो लफ़्ज़ी ठका ॾियण जी कहिड़ी ज़रूरत आहे? कॉलर तव्हांखे डॉक्टर मंसूर जो हुयो हैदराबाद मां। जी डॉक्टर साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम यासिर भाउ ऐं तव्हां काज़ी साहब सलाम वालेकुम सर। जो थो ॻाल्हायां मोहम्मद देव जे पुटु सर। तव्हांजी अर्ज़ु आहे त तव्हांजी रिक्वेस्ट था कयूं त तव्हांखे थोरो साईं मुराद अली सर साहिबु असांजो रहतूं असांजे इलाज जा पैसा ॾियनि। ॿ दफ़ा चीफ सेक्रेटरी बाबा सां वाइदो कयो पर असांजो मसइलो हल थी वञे। आवाज़ कटिजे थो साईं तव्हांजो। असांजो ग्रुप इंश्योरेंस बि असांजो रहे थो डॉक्टर जो पर मुंहिंजो जेको आहे इलाज जा पैसा बि रहियल आहिनि। असां साईं खे अर्ज़ु कयो 2 दफ़ा चीफ सेक्रेटरी साहिब ॾे वियासीं। उन्हनि चयो त मसइलो हल कंदा की महिरबानी करे पंहिंजो वाइदो पूरो थींदो। साईं कीअं? ठीकु आहे साईं। कॉलर मोहम्मद इस्माइल बुगड़ी दादूआ। जी बुगड़ी साहब छा चवणु चाहींदा? जी अस्सलाम वालेकुम यासिर भाउ। अली साहब खे मुंहिंजो सलाम आहे। हेलो जी जी साईं। जी अली साहब खां मुंहिंजो सुवालु आहे। अली साहब मूं छंछरु वारे ॾींहुं सुवालु कयो त पाकिस्तान में जमहूरियत आहे या न आहे या आहे जे न आहे त पोइ कहिड़ो निज़ाम आहे। मां जवाबु ॾिनो त हिते सियासी निज़ाम आहे यानी सियासी हुकूमत आहे आई थिंक। पर जेकॾहिं मुंहिंजो सुवालु इहो आहे त सियासी हुकूमत ऐं जमहूरी हुकूमत में कहिड़ो फ़र्क़ु आहे? हीअ त जमहूरिया आहे पाकिस्तान आहे न, इस्लामी जमहूरिया आहे पाकिस्तान। यानी हिते जमहूरियत हुअणु घुरिजे। यानी आइन जेको आहे मौजूदु आहे त पोइ आइन ते अमल छो नथो थिए? यानी आइन पोइ अमली तौरु मुअतल आहे ईअं चइजे। आइन ते अमल नथो थिए माना आइन मुअतल आहे। यानी पोइ जी ठीकु साईं। पहिरीं के खतड़ो मां साईं हा साईं जुड़े साहब ॻाल्हि इहा आहे त हा महांगाई जो अञा असरु नथो टुटे। महांगाई जो असरु हाणे इनशाला टुटणु खपे। ऐं सरकार खे उन में ॿुधो पिए त फेडरल क़ौमी असैम्बली में कंहिं तक़रीर में चयो पिए त कुझु अहिड़ा उपाउ वठे सरकार वफ़ाक़ी खां वधीक सूबाई सरकार के अहिड़ा उपाउ वठे। को कमेटी लफ़्ज़ अजीब थी वियो आहे लेकिन कुझु सेल्स आहे जेके मॉनिटर करे त पेट्रोल ऐं डीज़ल जी प्राइसिस जीअं हेठि वञनि पियूं त हुनजो इम्पैक्ट हेठि वञणु खपे। हिकिड़ी त आहे जेको सिर्फ़ु दुकानदार शयूं वधाए वेठा आहिनि, होलसेलर्स शयूं वधाए वेठा आहिनि। पर जीअं मिसाल दवाऊं आहिनि, फार्मास्यूटिकल कंपनीज़ आहिनि, हुननि सां त ज़ाहिर हू त जेको ॾींदा उहो मेडिकल स्टोर वारो उहो ओड़ी रेट में दवा ॾींदो। त हिननि सभिनी सां सरकारी सतह ते ॻाल्हाइजे त बाबा तव्हां घटि कयो प्राइसिस। इहो ड्रामो त ख़तमु थियो न भई पेट्रोल वधी वियो डीज़ल वधी वियो त सिर्फ़ु ट्रांसपोर्टेशन ही ऐं बिजली जा हेठि रेट्स बि हेठि आणियो। सो हिन जेका तव्हां हिकिड़ी इंटरनेशनल लेवल ते अचीवमेंट हासिलु कई आहे, सालसी कई आहे, ईरान ऐं अमेरिका जो ठाह करायो आहे। हाणे पाकिस्तान जा माण्हू इन ॻाल्हि जा घुर्जाऊ आहिनि त बाबा उनजो फ़ाइदो त ॾियो न असांखे। तव्हांजा लाइ तारीफ़ूं थी वियूं, फोटो बि छिकिजी आहे, पाकिस्तान खे लाइ बि सुठो थी वियो, इमेज बहितर थियो। लेकिन इन जो अगरि फ़ाइदो हेठि आवाम खे नथो मिले त इन लाइ कुझु कमेटी सेल वॉट एवर यू नेम इट फेडरल ऐं सूबाई छाकाणि फार्मास्यूटिकल कंपनी सां ज़ाहिर फेडरल गवर्नमेंट ॻाल्हाईंदी। इहे सभु शयूं दवाउनि खां वठी खीर खां वठी अटे खां वठी हर शइ हेठि वञणु खपे। फर्टिलाइज़र्स पेस्टिसाइड्स हर शइ हेठि वञणु खपे। पर उहे हेठि इहे पाणे न हली वेंदी जेसिताईं सरकार उन ते पुश न ॾींदी। पोइ साईं छा चयो जोयो साहब? मां सम्झो कोन त आउं छा कयां? तव्हां जॾहिं माना बेसिकली ग्रुप इंश्योरेंस नथो मिले कुझु शयूं चयूं त आउं छा मूंखे माना मदद कयो उसका न साईं मुंहिंजे लाइ जेको जोयो साहब हुकुम कयो साईं चयो त मुंहिंजो को दोस्त आहे अहिड़ो आवाज़ सम्झे न पिया आई मूंखे। कंहिंजी ॻाल्हि कनि साईं बिल्कुलु ग्रुप इंश्योरेंस जो आसरो त हो ऐं हू ख़ुदि जेके विच में वरी बि ॿुधो त जेके सरकारी मुलाज़िमीन जी तंज़ीम आहे कुझु थोरी सरगर्म थी वरी थधी थी वई। चयूं पिए त असीं बजट खां पहिरीं कुझु हुननि सरकार वादा बि कया सरकारी मुलाज़िमनि सां। त जोई साहब उन पंहिंजे तंज़ीम वारनि खां पुछो न हू छा थधा छो थी विया आहिनि, आसरो आहे अञा या न आहे? बिल्कुलु ग्रुप इंश्योरेंस मिलणु खपे। ज़ाहिर आहे जेको जंहिंजो हक़ आहे उहो त हाणे इवेंचुअली हुनखे मिलणु खपे हाणे। पर बाक़ी साईं चयो त सिविलियन सिस्टम आहे या साईं मूं बुरगड़ी साहब तव्हां थोरो यूट्यूब ते वरी ॾिसी वठो हुन शो। मूं सियासी हुकूमत कोन चयो, मूं चयो सिविलियन हुकूमत आहे। सियासी त जेका मार्शल लॉ बि लॻंदी आहे उहा सियासत ई कंदी आहे न। सियासी त सभु आहिनि।
सिविलियन सां मुराद इहो साथ शहबाज शरीफ़ हुकूमत वेठो आहे, आसिफ ज़रदारी साहब सदर आहे, त ही थी आहे सिविलियन, त सिविलियन हुकूमत। जमहूरियत न आहे। जमहूरियत हिकिड़ी ॿी शइ, जमहूरियत हिकिड़े रवैये जो नालो आहे, ही आइनी बि आहे, ईअं बि न आहे त आइन मुअतल थियल आहे, आइनी आहे, सिविलियन गवर्नमेंट्स आहिनि, पर जेका जमहूरियत जी हिकिड़ी स्पिरिट हुजे थी, हिकिड़ी रूह हुजे थी, जंहिंमें जमहूर जे राय ते फ़ैसिला कया वञनि था, ऐं जमहूरियत में बुनियादी ॻाल्हि इहा आहे त जमहूर खे वोट ॾियण जो हक़ु हुजे थो, हिते हक़ ते ॾिनो वञे थो, पर पोइ मुख़्तलिफ़ धुरियूं हुन हक़ पंहिंजो हक़ इस्तेमालु करे हुनखे फॉर्म 47 में पंहिंजी राय ॾेई छॾीनि थियूं। 45 में जमहूर खां वोट वरितो वञे थो, राय वरिती वञे थी, ऐं फॉर्म 47 में हुनखे चेंज करे हिकिड़ी ॿी राय रखी वञे थी, ॿ मुख़्तलिफ़ राय, पर आख़िरी राय 47 जी थी वञे थी। सो सिविलियन हुकूमत ऐं जमहूरी हुकूमत में इहो फ़र्क़ु हुजे थो। अच्छा पाण थोरो अचूं जेका पंहिंजूं ॻाल्हियूं हलियूं पई त शहबाज शरीफ़ साहब त प्राइम मिनिस्टर त ही जेके जहिड़ा को फैसल वावड़ा साहब निकिता, अलाए छा छा ॻाल्हियूं कयूं, गाइब थिया आहिनि फ़िलहाल त फैसल वावड़ा साहब, का ख़बर न आहे, पर सेठी साहब चवनि था पिया त अगस्त ताईं त माना हिन गवर्नमेंट खे फ़िलहाल कुझु बि न आहे थो थियणो, पर अगस्त खां पोइ का ख़बर न आहे। ऐं हू इहे बि चवनि था पिया त कोशिशि इहा ई हूंदी त हिन ई गवर्नमेंट खे मज़बूत कयो वञे, हिन ई गवर्नमेंट खे जेको आहे उहो, ऐं उन हो त इहा ख़बर बि ॾियनि था त भई त पीपल्स पार्टी जे मथां दबाव बि रखियो थो वञे त तूं जेको आहे उहो शामिलु थी कैबिनेट में बि, माना वफ़ाक़ी कैबिनेट में बि जान चलाए। अॼु मुर्तज़ा जतोई बि इहा ॻाल्हि कई त कुझु थियणो हो न थियो, हाणे जेको थींदो अगस्त में थींदो, हाणे वरी अगस्त जा ॾिसो लॉजिक छा आहे, लॉजिक सवाइ इन जे त जेके इतिहादी आहिनि हिन सेटअप जा हाइब्रिड जा, उनमें जेको सघारो पार्टनर आहे उन जी मर्ज़ी मूजिबि शयूं न थी रहियूं हुजनि, ज़ाहिरी तरह हुननि जी मर्ज़ी सां शयूं थियनि पियूं, सवाइ हिकिड़ा जेके हू मेजर रीशफल ऐं रिफॉर्म्स जेको असांखे रिफॉर्म ई चवंदा आहिनि, अलाए कहिड़ा रिफॉर्म हुजनि था उहे, पर लेकिन बिल्कुलु स्ट्रक्चरल चेंजिस ते सिविलियन इतिहादी जेके आहिनि हू न पिया मञनि, पर हुन लाइ सॼो सिस्टम ई वेढ़े छॾिजे, एॾो को सवलो कमु न आहे, लेकिन बहरहाल इहे मुस्तक़िल इहे मार्केट में चाहे तव्हां कंहिंजो नालो खयो, नजम सेठी हुजे, मुर्तज़ा जतोई साहब आहिनि, इहे सभु ॻाल्हियूं कनि पिया, ही बाख़बर माण्हू हूंदा। मूंखे लॉजिक नथी सम्झ में अचे त कहिड़ी ॻाल्हि ते, हा सिंध में पंजाब में अगरि कुझु शयूं पसंदि न अची रही हूंदियूं त उन लाइ सोड़ो करण जा ॿिया तरीक़ा आहिनि, पर तव्हां ॾिसो न हिन दफ़े सॼो NFC हीअ थींदो हू थींदो, पैसा त ॾेई छॾिया न सिंध सरकार, अगरि सिंध बि ॾिना, पंजाब बि ॾिना, सभु सूबनि ॾिना, बजट में कटौती थी वञे हा, NFC में अगरि कटौती थी वञे हा त तक़रीबन लॻभॻि एतिरा ई पैसा वञनि हा। हींअर हिननि 3 सालनि लाइ कमिटमेंट सूबनि करे वरिती आहे त असीं एतिरा पैसा ॾींदा रहंदासीं, लेकिन कमिटमेंट कंदड़ सियासी पार्टियूं इहे चई सघनि थियूं त बाबा अगरि असीं आइन में ई शरह चेंज करे छॾियूं आहे त चोथे साल बि असांखे ॾियणा पवंदा, पर आउं ईअं चवां थो त जॾहिं तव्हां 3 साल ॾींदव त चोथे साल तव्हां कीअं न ॾींदो, पोइ 5 साल तव्हां कीअं न ॾींदो, त इहे पैसा त वञणा आहिनि हाणे मुस्तक़िल, जेसि ताईं तव्हां पंहिंजी उपत वधाए वठो, मतिलबु आमदन वधाए वठो। पोइ माना सम्झिजे त माना पोइ इहे ॻाल्हियूं, ख़ैर घणा माण्हू इहे ॻाल्हि बि कनि था त कैबिनेट रीशफलिंग थियणी आहे, उन में बि लाज़िम अचिणो ई अचिणो आहे, शहबाज शरीफ़ साहब खे पैगाम ॾिनो वियो आहे त भई तुंहिंजी कैबिनेट फेल थी वई आहे, तुंहिंजी कैबिनेट ॿी ईंदी, पोइ इहे किथे न किथे इहे सभु ॻाल्हियूं त शहबाज शरीफ़ साहब मञी वठो थो न दा, अगरि मूंखे चवंदा तव्हांजे वज़ीर फेल थी विया आहिनि त इहे इमरान ख़ान वांगुरु ज़िद थोरी कंदा, न बोज़दारी रहंदो, पोइ ख्वाजा आसिफ साहब इहे सभु हटिजंदा, अगरि हू पंहिंजी लॉबिंग न करे सघंदा त हटिजी वेंदा, उन्हनि खे बि ख़बर आहे शहबाज शरीफ़ जो ॾोह त न आहे। जी नबी साहब क्या कहना चाहेंगे? अस्सलामुअलैकुम मोहतरम बेरद भाई, यासिर जनाब अली काजी साहब, अल्लाह सलामत रखे, खुश रहें। सर बस अय्याम अज़ा चल रहे हैं, चाहे लोग एक दूसरे से मोहब्बत और प्यार तकसीम हो, बजाय हादसात हों, जैसे शिकारपुर में हुए आई है, कल वो कराची डिफेंस में वो सुजुकी टकरा गई, ये हादसात हैं, अल्लाह हमें सबको अपनी पनाह में रखे। लेकिन जब इंटेंशनली कोई थ्रेड होता है ना सर, वहाँ दुख होता है बेटा। यासिर काजी साहब से कहे थोड़े तो रोशनी डालें, ये सिंध असेंबली में कोई अंसारी साहब, नाम भी नहीं लेना चाहूँगा, इन अय्याम के दिनों में
वो थ्रेट दे रहा है यार कि बोरी बंद लाशें तुमने देखी हैं, तुम बोरी बंद लाशें देखोगे, ये दिस इज वेरी बैड। ये दो किस्म के यानी हमारे सिंध में रह के किसको तुम थ्रेट कर रहे हो यार। मुझे बड़ा अफसोस होता है इस टाइप के लोगों को जो इनिशिएटिव। और फिर ये कारी साहब थोड़ा सा आप इस पर जरा बोले सर, ये अच्छी बात नहीं है। तुम कौन सी बोरी बंद लाशें दिखाओगे हमें? वो तो इंटीरियर मिनिस्टर ने कहा कि इंक्वायरी, तो ये इंक्वायरी हेल्ड होनी चाहिए था। थैंक यू सर। जी नकवी साहब, मैंने क्या यानी अजीब एमक्यूएम के कुछ हलकों में दोबारा से फिर अपना वो जो माजी जो एक बहुत ही मैं कहूँगा कि बहुत ही काबिल मज़म्मत चीज़ें थीं जो इनसे मंसूब थीं, जिसमें ऐसा नहीं है कि खाम में मंसूब थी, लेकिन बहरहाल कि जी मुखालिफ की लाश बोरी में मिलेगी, ड्रिल मशीन हुई होगी और ये सब चीज़ें। इंसान, कोई भी इंसान, उससे किसी उम्र में कोई गलती होती है और फिर जब वो बात उसको सज़ा भी मिलती है, उसके बाद वो बड़ा हो जाता है तो समझ में आता है यार मेरे से गलत हुआ था, तो वो थोड़ा शर्मिंदा रहता है और वो सोचता है कि यार सब कोई इस बात का जिक्र ना करे तो बेहतर है। अब मैं ठीक हो गया हूँ, अब मैं अच्छा आदमी हूँ, मैं एक फैमिली के साथ रहता हूँ, मैं एक मुनासिब आदमी हूँ। इनको ये उसको एक उसको बोस्ट कर रहे हैं, उस पे उनको फ़ख्र हो रहा है कि हम बोरियों में लाशें डालते थे, और अब वो उनको याद दिला रहे हैं सबको कि हम दोबारा भी आप कभी बोरी देखी है आपने? अरे क्या इसके बाद आपका जो हशर हुआ, कराची का हशर हुआ सारे का, आप क्या इस बात पे खुश है कि उस ज़माने में 3-3 दिन, 4-4 दिन, 5-5 दिन कराची शहर के मुख्तलिफ अजला जो थे वो कर्फ्यू के नीचे रहते थे? यही तो कर्फ्यू लगा, गाड़ियाँ जलती थी। आप उसको अपना क्या एक ऐसे फ़ख्र के तौर पे बता रहे हैं, और आप किस खुश फहमी में हैं? क्या आप ये दोबारा कर लेंगे? मुझे तो यानी इस तरह की ज़बान से ऐसी गुफ्तगू सुन के मुझे ये बू आने लगी कि क्या फिर इनके अंदर कोई इस तरह की इनको उम्मीद दिला रहा है कि हाँ तुम्हें फिर वही इख्तियार देंगे कि आप बोरियों में लाशें लोगों की बंद करें। क्यों कराची को दोबारा तबाह कर रहे हैं? इस पे वोट नहीं मिलेगा। यानी उधर आज उससे गद्दारी करके इनके जो उसमें हम देखें, ज़ुमरे में देखें कि एमक्यूएम के लोग अपने ही बानी से, लंदन वाले से, सारे उनकी नज़र में तो गद्दार है नहीं ये लोग, मेरी नज़र में नहीं, उनकी नज़र में तो गद्दार है ये लंदन वाले के। तो आज बड़े फ़ख्रिया तौर पर यही अंसारी साहब जो कह रहे थे, ये फरमा रहे थे कि मैं मतलब जब वो थे तो आप हमारे यूनिट इंचार्ज का भी नाम नहीं ले सकते थे। बड़े दिन याद आ रहे यार आपको बहुत वो दिन याद आ रहे, और वो भी आप भूल गए कि अजीजाबाद में आपको एक टांग पे खड़ा कर देते थे तो वो बड़े अच्छे कान पकड़ा कर मुर्गा बनाते थे आपको लंदन वाले, तो आप उस पर भी खुश थे। भैया बात यह है कि आपका अगर माजी दागदार है तो फखर मत करो, उस पर फखर मत करो ना। एग्जैक्टली उस पर फखर मत करो, उस पर ठीक है। दूसरा, आपको उस बारे में अगर कोई तनकीद कर रहा है तो भी आप चुप करके आगे निकल जाए यार, इस बात पे मिट्टी पाओ, वरना खड़े हो ना आज लंदन वाले के साथ दोबारा तो पता चल जाएगा, शाम को घर पे भी नहीं जाओगे ना। मतलब जो इस वक्त सिचुएशन है तो ना करें। इसमें ज़बान का मामला नहीं है, इसमें लसानियत कहीं से नहीं आती। बोरी और नॉन बोरी में कि ये बोरी में लाशें डालने वाले और ये नहीं डालने वाले, मिसाल उनके अपने मामला, तो कहा जाए कि इसमें ज़बान है। मतलब बहुत ही शाइस्ता लोग दोनों तरफ बसते हैं। ये जाहिलों और क्रिमिनल्स वाली बातें हैं कि बोरी में लाशें और ड्रिल मशीन और टीटी पिस्तौल, ये जहालत है जो किसी एक ज़बान वाले के साथ मंसूब नहीं की जा सकती है। दोनों चारों पांचों अतराफ जो हैं, हर ज़बान वालों में अक्सरियत बहुत ही शुस्ता, बहुत ही महज़ब लोगों की होती है। तो मेहरबानी करें, अपने आप को अगर आप बोरी वाले बनाना चाहते हैं तो उसको आप, अगर आपको इस पर फ़ख्र है तो फिर मुझे क्या सबको ही कहना चाहिए कि फिर आपको शर्म आनी चाहिए। ठीक है साहब, बड़ी मेहरबानी साहब। नाज़रीन, आज ये प्रोग्राम जो पूरा थी बड़े मज़ेदार प्रोग्राम है, दुआ में